हिकिड़ो मिंट। छा थियो आहे? मां ही शादी नथी करे सघां। What do you mean? तू होश में त आहीं? ये तू छा थी चवीं? चली त छो तोसां शादी पे कयां, पर हाणे न आहियां। यो तू छा थी चईं? छा तू हिकु दफ़ो बि मालूम करण जी कोशिश कई त मां कीअं आहियां, ज़िंदा बि आहियां या मरी वियसि? अहिड़ी का बि ज़हमत तो न कई। ही ज़हमत कंदे बि छो? तोखे त उहा छोकिरी पे खपी न जंहिंजा हथ पेर सलामत हुजनि। तोखे त उहा मशीन पे घुर्जी जंहिंजा सभई पुर्जा सही हुजनि। Stop it! न, मां बस न कंदमि। मूंखे त अॼु एहसास थियो आहे हिकु इंसान ऐं हिकु बिज़नेसमैन में केतिरो वॾो फ़र्क़ु आहे। सारी